अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। अॼु असां वटि बोर्ड ते कुझु सेंटेंसिस आहिनि जंहिंखे असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदासीं। असांखे नमाज़ पढ़णु घुरिजे। असां हिन सेंटेंस खे इंग्लिश में ट्रांसलेट कंदासीं। सो वी शुड ऑफर प्रेयर्स। ॿियो नंबर सेंटेंस आहे अली खे रोज़ा रखणु घुरिजे। अली शुड कीप फास्ट। टियों नंबर सेंटेंस आहे हुन खे क़ुरान पाक जी तिलावत करणु घुरिजे। शी शुड recite the holy Quran। वीडियो सुठो लगे तो लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूर कजो।